घोटकी में साईं कमर वारन साईं जो जलसो हो मां उन स्टेज ते मुजी ड्यूटी मां पुलिस वारो मुजी ड्यूटी जो तो सरकारी ड्यूटी लगल पर मां हुस मुल्ला नंबर 2 नथा समझो था हाँ चे मामूला नंबर 2 साईं बादशाह चे पिरो तू तो गिर गई तो भिकावड़ भी लगे साईं आया तो बड़े गुस्से से बिठो कावड़ में पर फकीर बिठो ये फकीरन को भी भौ पियो थे बिठ साईं बादशाह तकीर में जरे जलाल में आया चवंदा न खबरदार मुझा मुर्शिद करीम जलाल में चन हथ मथे कड़ी तो सुभान अल्लाह सुभान जलाल में साईं जी आया ना चे मुंह इए साईं जलाल में आया मुझी अखिन मां हिय गोढ़ा किरण लगा मुखे पाण के भी खबर न पी पे मुझे सीनो सजो गोढ़ण सा भरपूर थी सुभान चे तहां जा मुर्शिद करीम तकीर करे हलाया पर दिल मुझी खसे विया जैसे मां आयो जो थाने दे हथियार जमो कराए सिद्धो घर न हुसैनाबाद सुभान अल्लाह साईं बादशाह जा वनी मिलुस बैयत केम साईं के चम साईं असा जे गोठ में चौधारू झंडा लगल हन साईं एकड़ो झंडो रे पंजो से बाबा साईं ने मुके हथ सा झंडो दिनो वा झंडो खणी आयो मुझे घर ते भी लगलो वो झंडो लाए हो झंडो जी झंडो जो मां हयो न सजे गोठ रो खुदा जो कसम न जे करे ईमान वारो को हुजे न इन झंडे ते तो कोई इतराज ही न तो करे सके छो तो झंडे ते कलमो शरीफ लिखला हेठो सल्लू अलैहि व आलिही लिखला विच ते नबी जो रोजो सुभान अल्लाह बेशक हां बुधो चई त मां जो झंडो आयो न अचे कावड़ा भाईर पीयू कावड़ी जो मुखे चयूं त असा को धार थी जा झंडो ला जो झंडो न लाइंदुस धार थींदुस बाकी झंडो न लाइंदुस मां दिल कंबर वारे साईं के दई आहे सुभान अल्लाह चई त मां वयुस पगार मिली लाउड टेप वतम तने टेप हुंदी न टेप वतम पो साईं बादशाह जी केस्ट वठी आस तकीर साईं कंदा मां टेप हलाए छडी औ टेक जो हलाई ना त उन तकीर में साईं जो हकल ॾिनी साईं हकल ॾिनी हुनन हकल ॾिनी माके चई सब काए पिया हाने भाईरन जे त सामू थिया पीयू भी मिठे पियो पीयू के छा चवा दिल में जिम त मुर्शिद चयो आ अबे मां जो अदब कंदो सुभान मां कुछ न चयो मुजी टेप भगाऊं मुखे मार ॾिनो मां केस्ट गीदे में विधी सिद्धो दरगाह श्री उते एक डी 2-3 डी रह में फकीरन मिलण ही न ॾिनो 3 ॾींहं खां पोइ दिल में चुभदा हलूं था गोठ फकीर मिलण ही कोन था जन मुरीद इन जाऊं बाकी दरगाह ते नहीं दासी चे मोटिस जो त गेट ते हमरा बिठो मुके जे कादे तो वनी चे वना तो गोठ चे ना मुसा कार में वियो साईं बादशाह जो जलसो आ नसीराबाद में तो के वठी हला साईं जो वाइज बुध ए पो वन जाए मोटी चे मां भी वैसे उन कार में चढ़ी जो साईं जो वाइज भला बुधा वैसे साईं वाइज तकीर कंदे कंदे तकीर में फरमाए दो फकीर पने आ गलवा दो सुभान सुभान अल्लाह कावड़ो तो वनी तो साईं के बुधाया पंजा सूर साईं जा सलिया बुधाए बो ने क्या जगह खबर ना मुझे खबर आ तुझी ते भी भगी तने तो के खबर आ तो सा वड्याए ने हाने मोटी बन जाए सब तुझा सलामी थींदा सुभान अल्लाह मुर्शिद हुसैन रहबर हुसैन ओ दोस्त को जैसे मुखे खुदा जो कसम आहिन उए पर जिथे मुखे दिसन गोठ में तन फकीर साईं दुआ जी पारत